बांधी भरिसां ॻोठ आचुर खान जमाली में ॿेर खखड़ो चिकन पॉक्स जी बीमारी वधी वई। केतिराई ॿारड़ा मूज़ी मर्ज़ में मुब्तला, जॾहिं त ॻोठाणनि ज़फर जमाली, आमिर जमाली, रमज़ान जमाली ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त ॿेर खखड़ो चिकन पॉक्स जहिड़ी मूज़ी मर्ज़ में असांजा ॿारड़ा वकोड़जी विया आहिनि, जंहिं सबबि ॿारनि जे जिस्म तोड़े वात अंदर में दाणा निकिरणु शुरू थी विया आहिनि। जॾहिं त ॿारनि खे तेज़ बुखार, खंघि, ख़ारिश ऐं जलन सां गॾोगॾु खाइण पीअण में बि मुश्किल अची रही आहे। ॻोठाणनि पारां सिहत खाते ऐं DHO शहीद बनज़ीराबाद डॉक्टर दौलत जमाली खे अपील कई त ॻोठ आचर खान जमाली में मेडिकल कैंप क़ाइमु करे हिन मूज़ी मर्ज़ ते ज़ाब्तो आंदो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।